जेकॾहिं शाहनवाज़ ख़ान जे मथां असां गोॾा भञी चढ़ी नथा वञूं त हू मिठण खे ॻोल्हण जी तकलीफ़ ई कोन कंदो। अदा अॼु वञी शाहनवाज़ ख़ान सां मिलो ऐं उनखे चओ त सूबेदार जे मथां ज़ोर रखे त हू मुराद मथां FIR दाख़िल करे। पोइ हिकु तरफ़ खां पुलिस उनखे ॾंडो ॾींदी ऐं ॿिए तरफ़ खां असां। तव्हां मुराद खे सुञाणो ई न, तव्हां अञा ॿार आहियो। असां मुराद जे मथां जेतिरो बि ज़ोर ॾियारींदासीं न एतिरो मिठण जे मथां ख़तरो वधी वेंदो। तूं सुलझल क़ौमुनि तरफ़ ॾिसंदे न त हू ग़ैर मुस्लिम आहिनि, पोइ बि असां खां वधीक ईमानदार ऐं मुहज़ब क़ौमियूं बणिजी वियूं आहिनि। असां वटि कहिड़ी बेईमानी रहियल आहे जेकी असां न पिया कयूं, ऐं असां इहो बि नथा सोचियूं त असां पंहिंजे पोयां ॿारनि लाइ कहिड़ो मुस्तक़बिल छॾियूं पिया वञूं। हीउ जेको असां गंद कयो आहे न मुराद, यकीन करीं त सदियुनि ताईं असांजो मुस्तक़बिल इन गंद में पिड़जंदो रहंदो। सोप सीरियल डोलाप हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।